कॾहिं अखियुनि जूं आसीसूं ख़तम थींदियूं, ही ससी हार सिंगार सां बिया थींदी। हू पंहिंजे नेणनि सां मुंहिंजे जलवनि जा दीदार कंदो ऐं मां उन वक़्तु अंदरि ई अंदरि में गुलनि जियां टिड़ी पवंदसि। पोइ हो मूंखां पुछंदो, जॾहिं एॾी हसीन आहीं, पोइ छो तूं हार सिंगार करीं थी? पोइ मां चवंदसि, हुस्न छो न चंड सां मुशाबत रखंदो हुजे, पर महबूब जी दीद बिना अधूरो आहे। जॾहिं अखियूं अखियुनि सां नथियूं मिलनि, तॾहिं दीदार अधूरो आहे। पोइ चवंदो मूंखे, ईअं ई वणी थी सिंगार बिना तूं। पर मुंहिंजी दिलि जा साईं, मां त चवंदसि न, ही हार सिंगार वेस वॻा पहिरें पाण खे केसर जीअं खपाए सभु कुझु तो तां फिदा कयां। छा वाकई एतिरो सरमद मूंखे चाहींदो हूंदो जेतिरो मां ख़्यालनि जा ताजमहल पंहिंजे ज़हन में ॾे वेठी आहियां? अलाह करे हू बि मूंखे ईअं ई चाहे जीअं मां हुनखे चाहियां थी। बसि मन जूं उमेदियूं पोइ पूरियूं थी वेंदियूं। चाचा साईं जी। चाचा साईं ख़ैर त आहे, परेशान पिया लॻो? ख़ैर ई त न आहे पुट। हिन दुनिया में एहसासनि ऐं जज़्बनि खे कात जी ढाल सां बेरहमी सां कुटो थो वञे। छा थियो आहे चाचा साईं? अव्हां जा निकिरंदड़ लफ़्ज़ बेरा गमज़दा आहिनि। छा वरी छा थियो? उहो ई थियो जो आसमान वारो बि दुनिया जे ॾाढ कंदड़ जो सितम ॾिसी करे लर्ज़िशी पियो आहे। चाचा सिधी ॻाल्हि कयो, छा थियो आहे? असांजे ॾेह जे रईस आलम ख़ान, जंहिंजे मथां सरदारी पग ॿधल आहे, हुन अॼु एॾी बेहसी जो मुज़ाहिरो कयो आहे जो मदद त छा, पर उधारा पैसा ॾियण खां बि इनकार कयो अथई। मेराण जे ॻाल्हाइण ते रांदो हेॾा दोॾा खणी फाड़ी। चाचा साईं, बिना पैसनि जे चाचे कामिल जो इलाज किथां थींदो? इलाज वरी कीअं पुट? हुनजी ज़िंदगी जे बचाव जे लाइ शहर वञी रहिया हुआसीं, त रस्ते में दम ॾेई छॾी। पुट तूं हीअं कर, ॿ टे मानियूं पचाए वठ, त कामिल जे थॾे ते खणी वञ। जी चाचा साईं।